मोज़िज़ व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। हुसन अब्बास तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। सभ खां अवल गुज़ारिश इहा आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, इन सां मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थिए थी। IG सिंध कलीम इमाम साहब जे बेवसीअ जो हिकिड़ो एॾो त आलम आहे जो SSP उमरकोट एजाज़ शेख साहब जे बदिलीअ जे लाइ सिंध हुकूमत खे ख़त लिखियो अथसि। उते ज़मीनी इलेक्शन थी रही आहे ऐं IG साहब ख़त लिखियो आहे सिंध हुकूमत खे त SSP एजाज़ शेख साहब खे हटायो वञे, इन जे हूंदे इलेक्शन शिफ़ाफ़ नथी थी सघे। कुझु ॾींहं पहिरियां अख़बारुनि में रिपोर्ट थियो हुयो त कोई 43 खनि पुलिस ऑफिसरनि जे ख़िलाफ़ हिकिड़ी वॾी चार्जशीट IG सिंध वज़ीर आला ॾांहुं मोकिली हुई ऐं अहिड़े क़िस्म जी दांह IG सिंध इस्लामाबाद में वज़ीर आज़म खे बि ॾिनी हुई त पुलिस ऑफिसर करप्शन में मुलवस आहिनि, उन्हनि खे हटायो वञे, उन्हनि ते तहक़ीक़ातूं शुरू कयूं वञनि ऐं सिंध में मुख़्तलिफ़ ज़िलनि में पुलिस ऑफिसर ऐं जेके पीपल्स पार्टी जा भोतार आहिनि उहे मुख़्तलिफ़ ॾोहनि में मुलवस आहिनि। अहिड़े क़िस्म जी IG इस्लामाबाद में वज़ीर आज़म खे दांह बि ॾिनी हुई, शिकायत बि कई हुई। हीउ अहिड़ो IG साहबु आहे जेको पंहिंजे मातहत ऑफिसर खे नथो हटाए सघे। सिंध जे अंदरि शदीद ॾोह वधी विया आहिनि ऐं इहा हक़ीक़त बि आहे त हिकिड़ो वॾो पुलिस ऑफिसरनि जो जेको हल्को आहे उहो पीपल्स पार्टीअ जो अमलनि जेको आहे सो जिन ते कमदारीअ जा इल्ज़ाम आहिनि ऐं उहे SSPs जेके नौकिरियुनि खां पहिरियां लस्सी मानीअ ते गुज़ारो कंदा हुआ उहे अॼु किरोड़नि ऐं अरबनि जा मालिक आहिनि। उन्हनि जी आमदनीअ खां वधीक उन्हनि वटि असासा आहिनि, पेट्रोल पंप आहिनि, होटलूं आहिनि, 100 एकड़ ज़मीनूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि जे सोसाइटियुनि में बंगला पट प्लाट आहिनि उन्हनि जा। मुल्क खां ॿाहिरि बि उन्हनि जा जेको आहे सो उन्हनि जूं मिल्कियतूं आहिनि। उन्हनि जा ॿार महांगी तरीन यूनिवर्सिटियुनि स्कूलनि ऐं इदारनि में पढ़नि था। सिंध जी पुलिस इहा हक़ीक़त आहे त इंतिहाई अमीर आहे। कुझु ॾींहं पहिरियां हैदराबाद में हिकु DSP साहब जे पुट जी शादी हुई। उन शादीअ में सिर्फ़ु 13 लखनि जो हाउस बुक थियो शादी हाल ऐं उहा 1.5 खां 2 करोड़ जी महांगी तरीन सिंध जी शादी हुई। त माना पुलिस डिपार्टमेंट जा जेके ऑफिसर आहिनि उहे पंहिंजे आमदनीअ खां वधीक उन्हनि जा ख़र्च आहिनि ऐं शाही उन्हनि जो उथण वेहण आहे। त इन मां साबित थिए थो त सिंध जे अंदरि पुलिस ऑफिसर जेको आहे सो तमामु घणी करप्शन में मुलवस आहिनि। हालांकि IG आहे ऐं IG खां जेकॾहिं पुलिस ऑफिसर न हटे त इहा उनजी बेवसी आहे ऐं साॻी जाइ ते सिंध हुकूमत बि एॾी बेअख्तियार आहे जो IG खे हटाइण में मुकमल तौर ते नाकाम वई आहे ऐं उहा वफ़ाक़ जे रहमो करम ते आहे सिंध हुकूमत। ऐं सिंध हुकूमत ऐं IG जो मामिलो एॾो ईंघियल आहे जो हिन वक़्तु सिंध में ॾोहनि जो रेशो बि वधी वियो आहे। MP जो क़तल, सहाफ़ियुनि जो क़तल, मोटरसाइकिलुनि जूं फुरूं, गाॾियुनि जूं चोरियूं, स्ट्रीट क्राइम जेको आहे सो मतिलबु पुलिस मुकमल तौर ते इहा सही ॻाल्हि आहे त IG सां ताउन न पई करे। जेतोणीकि ईरानी तेल जे चोरीअ समेत मुख़्तलिफ़ वॾनि ॾोहनि में पुलिस ऑफिसर घुरिबल आहिनि, उन्हनि ते इल्ज़ाम आहिनि ऐं उहे इल्ज़ाम सिंध पुलिस जे ऑफिसरनि जे IG जा लॻायल आहिनि। पर शायदि IG बेवस आहे ऐं सिंध हुकूमत IG खे हटाइण जे लाइ बेअख्तियार आहे। कुझु ॾींहं पहिरियां बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे इस्लामाबाद में नेब पेशीअ जे दौरान सिंध जे वज़ीर साईं नासिर अली शाह साहब पंहिंजे ख़ासि सहाफ़ी दोस्तनि सां ऑफ दी रिकॉर्ड गुफ़्तगू कंदे चयो हुयो त IG नथो हटे त छा थी पियो। सिंध जा पुलिस ऑफिसर ऐं हिकु सवें सूबेदार असांजे खीसे में आहिनि। असांजे हिकु मैसेज ते माण्हू छॾींदा आहिनि, माण्हू ॿधंदा आहिनि ऐं मूंखे बि ईअं लॻे थो पियो त सिंध जे अंदरि IG खे नाकाम करण जे लाइ जेका बदअमनी जी बाहि फैलाई वई आहे उहा ईअं पियो लॻे त ॼण सायो करे फैलाई वई आहे। मूंखे अॻूणो IG सिंध एडी ख्वाजा साहब यादि अची रहियो आहे। तेरी याद आई तेरे जाने के बाद वाहिद IG हुयो जेको सिंध जे मिज़ाज खां वाक़िफ़ बि हुयो ऐं आहे।
पर मजाल आहे कंहिं पुलिस ऑफिसर में जो एडी ख्वाजा जो चवणु न वठे, या का वॾे में वॾी का जेको आहे उहो क्राइम कंहिं ज़िले में हुजे ऐं उहो कंट्रोल न थिए। जेतोणीक सिंध हुकूमत एडी ख्वाजा साहब जे ख़िलाफ़ न चोटीअ जा ज़ोर लॻाया, कोर्टूं अदालतूं वफ़ाक़ ऐं तमामु हर लेवल ते कोशिशि कई उन्हनि IG खे हटाइण जे लाइ, पर कलीम इमाम जी कमान ऐं पुलिस ते गिरफ़्त एॾी त तेज़ हुई, ख़तरनाक हुई, मज़बूत हुई, जो को बि पुलिस ऑफिसर जेके पीपल्स पार्टी जा इंतिहाई वेझा पुलिस ऑफिसर आहिनि या जेके उन्हनि जा ख़ासि आहिनि, उन्हनि में बि एॾी जुरत कान आई जो एडी ख्वाजा जे साम्हूं या एडी ख्वाजा जे हुकुमनि जी नाफ़रमानी कनि। सिंध खे वरी एडी ख्वाजा जी ज़रूरत त आहे, यकीनन एडी ख्वाजा अलाह हुनखे हयाती ॾिए, ऐं जेसिताईं उहो ऑफिसर आहे त थी सघे थो त सिंध हुकूमत बि आहे, सिंध हुकूमत हुनखे मथां वापसि न बि वठे, पर एडी ख्वाजा जहिड़ो ऑफिसर सिंध खे नथो मिली सघे। ऐं मौजूदा कलीम इमाम साहब वाक़ई बि खपे त बजाए जो सिंध में बदअमनी जी बाहि भरी आहे, जेका ॿाराई वञे पई IG खे नाकाम करण जे लाइ, उहो बहितरु आहे त जेको आहे सो उनखे मेलो मतल छॾे वञणु खपे। ऐं इहा हक़ीक़त आहे त जेका नासिर शाह साहब ॻाल्हि कई आहे त IG चवणु नथो वठे त छा थी पियो, सूबेदार असांजे खीसे में आहिनि, ईअं पियो लॻे त सिंध में बदअमनी जी बाहि खे तीली ॾेई वञी वई आहे ऐं उनखे उभारियो वियो आहे त जीअं IG जे लाइ मसइला पैदा थियनि। IG एॾो बेवस आहे जो शहनाज़ MP जे केस क़त्ल केस ते ॻाल्हाए नथो सघे। अज़ीज़ शहीद अज़ीज़ मेमण साहब जा कातिल गिरफ़्तार नथा थी सघनि। उहे त ठहियो पर ॿकरी रिढ जा चोर नथा मिली सघनि सिंध में। पुलिस एॾी IG जे ख़िलाफ़ु आहे ऐं इहा IG जी बेवसी आहे। ईअं ई IG खे हटाइण जे लाइ सिंध हुकूमत बि बेअख्तियार थी वई आहे। इजाज़त ॾियो, मिलंदासीं ईंदड़ स्टोरी में।